भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः। ॐ भद्रं जिनकी उम्र 45 साल का मथे हो जाए, आंगुल मिलाया करें, गोद में हाथ रखी विष्णु सा, बुढ़ापे की कमजोरी जल्दी नहीं दी। जिनकी उम्र 45 साल का घट हुजे, उहे भावर भेनरूं पहिरीं आंगुर अंगूठे ते हेठ टे आंगुर सिधियूं करे गोडनि ते हथ रखी अहिड़े नमूने ध्यान भजन पूजा जे समय कनि त उन्हनि खे एकाग्रता में फ़ाइदो मिलंदो। स्वस्ति नः इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेर्स्वभावात् करोमि यद्वत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि। हरि ओम। हरि ओम। भयनाशन दुर्मति हरण, भयनाशन दुर्मति हरण, कली में हरि को नाम, कली में हरि को नाम, निश दिन नानक जो जपे, निश दिन नानक जो जपे, सफल होवई सब काम, सफल होवई सब काम। हरि हरि ओम। भगवान कहते हैं कि हे अर्जुन, जो व्यक्ति आत्मा की उपमा से अपने समान सर्वत्र सुख और दुख देखता है, वह परम योगी माना जाता है। जैसा अपने को दुख के समय, अनुचित के समय दुख होता है, उचित के समय सुख होता है, ऐसे जो सबकी भलाई चाहता है, दूसरे का दुख अपना दुख समझ लेता है, दूसरे की भलाई, दूसरे का सुख अपना सुख समझ लेता है, जो सब में एक और एक में सब देखता है, वो परम योगी माना जाता है। जेको पाण वांगुर ई सभिनी खे पंहिंजो आत्मा मञी करे सब में हिकु तो ॾिसे, उहो सभिनी योगियुनि मां श्रेष्ठ परम योगी मञियो वञे थो। उनखे ब्रह्म ज्ञानी चयो वञे थो। गुरु नानक देव चयो, ब्रह्म ज्ञानी का दर्शन वड भागी पावे, ब्रह्म ज्ञानी को बल बल जावे। ब्रह्म ज्ञानी की मत कौन बखाने, नानक ब्रह्म ज्ञानी की गत ब्रह्म ज्ञानी जाने। जेको जन्म मरण ते डरे, साध जिना की सरणी पड़े, जेको अपना दुख मिटावे, साध जिना की सेवा पावे। वो अहिड़ो महान साधु संत पुरुष थी तो वञे। पोइ भले साधु जा कपड़ा न हुजनि, घर में बि कई मायूं साधु स्वभाव। आचार्य विनोबा भावे जी मां, नरहरि भावे जी धर्म पत्नी, गरीब विद्यार्थी के पंहिंजे घर में रखे थी। केॾी महिल खिचड़ी वधे थी, केॾी महिल रोटी थी वधे, फुल्का था बचनि,
तो पारूथा फुल्का पंहिंजे पुट खे कोसा करे ॾे थी, पाण खाए थी, पारूथी खिचड़ी पाण खाए थी, पर हुन ग़रीब विद्यार्थीअ खे कोसा कोसा फुल्का पचाए खाराए थी। पुटस पुछो, विनोबा भावे पुछुसि, मां आखां कि अम्मा तूं त चईंदी सभिनी में हिकु ई आहे, कंहिंसां ॿियाई न कजे, सब जी भलाई कजे, सब में एक है, किसी से द्वैत नहीं करना चाहिए, ऐसा आदमी बड़ा महान होता है। माँ तुम तो बोलती हो कि सब में एक है, तो भेदभाव कूड़ कपट नहीं करना चाहिए, लेकिन माँ तुम ही तो भेदभाव करती हो। वो जो अनाथ विद्यार्थी को घर में रखा उसके लिए तो गरम गरम रोटी बनाती हो, और मेरे को कभी कभार बची हुई बासी मेरे को ही देती हो, कभी खिचड़ी भी ऐसे ही बासी मुझे खिलाती हो, खुद खाती हो, पाण खाई थी, मूंखे खाराई थी, पर हुन लाइ कोसी कोसी थी ठाहे, हुनखे कोसा कोसा ताम मूंखे पारूथा टुकर थी ॾी। छो अम्मा तो त चया भई सभिनी में हिकु आहे, त पोइ ॿियाई तूं ई थी करी। संत जी मां चए थी मां ॿियाई करियां थी पुट, इन जो हिकिड़ो कारण आहे, उन ग़रीब विद्यार्थीअ में त मूंखे अतिथि देव परमात्मा तो ॾिसण में अचे, ऐं तो में अञा मूंखे पुट जी भावना आहे। जॾहिं तो में बि अलाह ॾिसंदुसि, ईश्वर ॾिसंदुसि, त तोसां बि उहो ई वहिंवार कंदुसि। अहिड़ी मां जे कुख मां संत न ॼमंदा, ॿियो केरु ॼमंदो। द्वितीया द्वैत भयम भवती, ॿियाई जेका आहे घर खे, कुटुंब खे, खानदान खे, पंहिंजे हिर्दे खे नीचो थी छॾे। समताई सिक जेका आहे पाण खे, कुटुंब खे, समाज खे मथे थी आणे। ॿ भाउर, वॾो भाउ अंब वठी आयो, ॿिन्ही भाउरनि जा ॿार पिया रांदि कनि, मोहन छांगा हेॾा अच, भई भाउर जा ॿार आया, हिकिड़े हथ में वॾो अंब हो, ॿिए हथ में नंढो, जिते वॾो अंब हो उते आयो भाउ जो पुटु, नंढो अंब जे हथ में हो उते आयो पंहिंजो पुटु। वॾो भाउ कॉन्वेंट स्कूलनि में पढ़ियल हो, स्वार्थी संस्कार पियल होसि। आई मेक द मैजिक, आंख बंद करो मैं तुम्हें जादू दिखाता हूं, 1 2 3, साजो हथ खाॿे पासे, खाॿो हथ साॼे पासे, पंहिंजो पुटु उते वॾो अंब आहे, भाउ जो पुटु उते नंढो। नंढो भाउ मथां लही आया, चई भाऊ हाणे पाण धार थियूं त सुठो आहे। चई छो, छा थियो, छा थियो, मुंहिंजे हूंदे तूं ईअं ॿियाई पियो करीं, त पोइ त अलाए छा कंदे। जय श्री राम। विसारे पाण खे वेठे सॾाए हाण संसारी, भर्म खां तैं सची भासे जगत जोड़ हीअ सारी। तूं पंहिंजे पाण खे मन विसारे वेठो आहीं लाल, तूं ऐं आत्मा ऐं चेतन ऐं साखी ऐं सुख दुख खां परे आत्मा परमात्मा जो स्वरूप है। तो है तो परमात्मा का स्वरूप, अमर आत्मा चेतन, लेकिन अपने को मानता है देह। है तो नित्य मुक्त, लेकिन मानता है और करता है अपने के लिए बंधन। जैसे कुशवारी जाला निकालती और आप फंस मरती है, ऐसे अपनी पंहिंजी कल्पनाऊं कढी कढी पंहिंजा ही विकार कढी कढी माण्हू पाण में दबजी तो मरे। सुञा सखणा कोई नहीं, सबके भीतर लाल, मूर्ख ग्रंथि खोले नहीं, कर्मी भयो कंगाल। वो अविद्या जी ग्रंथि मूर्ख तो खोले ॼाणनि कोन था, पर जिनके अकुल आहे उहे ॿाहिरि जिन कर्मनि में अहिड़ा लॻा आहिनि कि उन्हनि खे मोहन खे सत्संग ई ख़बर कोन्हे भई सत्संग छा थींदो आहे। जयराम जी की ही त शाबस हुजे, सिंधी पंहिंचादे टिन्ही पंहिंचादुनि जे भाउरनि खे लॻनि थियूं टे पंहिंचादियूं, पर अंदरां त हिक ॿिए खे सम्झनि था, जस हुजनि। जयराम जी की हा, शल भगवान करे ॿधीअ में ई अॻियां वधिजे। संघर्ष विरोध में त ॿिन्ही तरफ़नि शक्तियूं नाश थियूं थियनि, पर सहयोग में ॿिन्ही तरफ़ भलो थो थिए। विसारे पाण खे वेठे सॾाए हाण संसारी, भर्म खां तैं सची भासे जगत जोड़ हीअ सारी। जगत रुञ में रखियो छाहे, भुलियल भटकी न उञ लाहे, ॾिनस ॾस जे ॾिसी ॾाहे, मञे ना मूढ़ मत मारी। न्यारो आहे नित्य ने ही, पर मञे पियो पाण खे दे।
अहिड़ियूं देहूं त केतिरा ई दफ़ा मिलियूं। बालकपणो आयो हलियो वियो, जवानी आई हली वई, किशोर अवस्था आई हली वई, जवानी आई हली वई, बुढ़ापो आयो हलियो वियो, मौत आई हली वियो, वरी ॼमियो। अहिड़ा शरीर त कई मिलिया, सुख आयो उहो हलियो वियो, दुख आयो हलियो वियो, मान आयो हलियो वियो, अपमान आयो हलियो वियो। फेब्रुआरी महीने जी अॼु तारीख़ थी 11। अॻे साल फेब्रुआरी महीने 11 तारीख़ आई हुई, पक अथव न दा, अॼूं भेनरूं पक अथव न। अॻे साल बि 11 फेब्रुआरी आई हुई। उन 11 फेब्रुआरीअ में केतिरा ई सुख ऐं केतिरा ई दुख थिया हूंदा ॾींहं में। ॿुधायो हींअर यादि अथव कहिड़ो कहिड़ो दुख थियो, कहिड़ो कहिड़ो सुख थियो? कंहिं ॻाल्हि तां खिलियासूं, कहिड़ी ॻाल्हि तां मथे ते हथ रखे चो अल्ला मुंहिंजो त भाॻ अहिड़ो आहे, पारो मां छा करियां थी। सभु सुपनो थी वियो, लेखू जग मिड़ई आखाणी, सभु सुपनो आहे। सुपने खे जेको सचो थो सम्झे उहो चाहे लख उपाव करे ब्रह्म ज्ञान न पाए सघे, ऐं ब्रह्म ज्ञान न पाते चाहे लख शयूं मिली वञनि तॾहिं बि भेण अंदरां कुझु न कुझु खटको रहंदसि। जहाँ लगी आत्म तत्व चीन्यो नहीं, त्या लगी साधना सर्व जूठी। नरसिंह मेहता एक सुठो संत थी उन्हें चयो। गुरु नानक चवनि था, नानक बिन आपा चीने मिटे न भरम की काई। पाण खे सुञाणण खां सवाइ भरम जी काई, दुख जी मुसीबतुनि जो अंत न थींदो। ॿिनि क़िस्मनि जा वीचारनि वारा समाज में रहनि था। सॼे समाज के, सॼे दुनिया के समाज के, सारे विश्व के समाज को 2 विभागों में बांटा जा सकता है। एक विभाग ये है कि कुछ भी करके खूब धन, खूब सत्ता, खूब वस्तुएं एकत्रित करो, दूसरे को निचो बीचो के भी अपना मौज करो। एक ऐसा विचार विभाग है। दूसरा विभाग है कि भाई बेजी भी भलाई, पंहिंजी भी भलाई, रीढ़ी सीढ़ी जाए दीजे, कर भला तो हो भला। फायदे में उहे माण्हू था रहनि जेके ॿिए जो दुख मिटाइण में पाण कोशिश कनि था। पाण कसी पकी सही बि पंहिंजे इर्द गिर्द वारनि लाइ, नंढड़नि लाइ भलाई चाहिनि था। भलाई कंदे तां भलो तुंहिंजो थींदो, भलाई जा भाड़ा धणी तोखे ॾींदो। जे चाही नेक मनुष्य थिया त नेक कार कर, खलक खुदा जे सां भलाई जा पेर भर। छा थियो बणाए बाग बंगला बि अॾियासीं, अॼु न सुभाणे हितां नेठ लॾियासीं। पोइ छा ॾिबो जवाब पंहिंजे अंत काल में, जो उमिरि हली वेई सॼी ख्वाब ख्याल में। जे चाही नेक मनुष्य थिया त नेक कार कर, खलक खुदा जे सां भलाई जा पेर भर। वेंदे बि सुञू साफ़ छॾींदे वथाण तूं, पोइ रोंदे ज़ारूं ज़ार इहो ॼाण यार तूं। पोइ छा ॾींदे जवाब पंहिंजे अंत काल में, जो उमिरि हली वेई सॼी ख्वाब ख्याल में। जे चाही नेक मनुष्य थिया त नेक कार खल। वधियल सलाह सुहिणी सुहिणो सबक इहो अथई, मञी न मञी यार मगर मञण हक़ अथई। जे चाही नेक मनुष्य थिया त नेक कार कर। हिकु हिसो समाज जो नेक कार करे, रुखी सुखी खाई बि कॾहिं कोई तकलीफ़ आई त मानसिक शांति पाइनि था, ऐं रब जी करणी ते राज़ी रहनि। मेरो चिंत्यो होत नहीं, हरि को चिंत्यो होए, हरि चिंत्यो हरि करे मैं रहूं निश्चिंत। ईअं करे पंहिंजी अंदर जी ॿाहिरी वठनि था। ऐं ॿिया आहिनि कि अरे भेण हीअं न थियो, सुसाइड करियो। 12,000 माण्हू धरतीअ ते रोज़ सुसाइड करण जी माना आत्महत्या करण जी कोशिश कनि था। उन्हनि में 9 माण्हुनि में हिकु माण्हू सफल थिए तो ॿिया वरी डिॼी करे, या कंहिंखे ज़हर नथो लॻे, या टुपो ॾिनो मथां खां वरी बची विया। मतिलबु रोज़ धरतीअ ते 12,000 माण्हू, उहे ई माण्हू आत्महत्या जो वीचार था कनि जिन खे खपे 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 सताए छॾियो। आत्महत्या करने वाले ऐसे नहीं कि गरीब लोग ही हैं, कई ऐसे लोग हैं जो उनसे भी ज्यादा गरीब है फिर भी जी रहे हैं, गाड़ी घसीट रहे हैं। और कई लोग हैं ऐसे कि मेरे पास ये नहीं, मेरे पास ये क्या लाइफ दे धरा।
जट जटाणी पाण में विढ़िया चओ हाओ जयराम जी तो चओ पाण में विढ़िया मुलो वठी आयो ज़हर चई मां तो ज़हर थो खा चई जीअं खपई थी वञी कर साओ रोज़ मुंहिंजो मथो खाधो अथई हुन पंहिंजो ज़हर वहर खाधो पर थोरी देरि खां पोइ उहो करे असरु कोन थियुसि जटाणी पुछो हा रोज़ पे चई मरां तो ज़हर खाधई मुंहुं छो कोन चई दुकान वारे बि नकली ॾेई छॾियो मां बुंडो नस सिंधी जटाणी हुजे लखन अथई 1000 दफ़ा मुआ चयो त मई जेका शइ वठ ॾिसी वठ तूं नकली शयूं ॾाढो थो वठी ज़हर बि नकली वठी आयो मुआ श्री राम भाई कंवर चवंदा हा आयो सभई राम वरी चओ श्री राम जेके ऊंच वीचार वारा आहिनि उहे पंहिंजे हृदय जो सुख वधीक था माणीनि ऐं जिन जा वीचार स्वार्थी आहिनि उहे संसारी शयुनि जो सुख माणीनि था पर उन में रोग बीमारी अशांति दुख ऐं क्रोध जे बाहि में वीचारा तपनि पिया साईं पोइ क्रोध अचे ओॾी महिल छा कजे क्रोध अचे त ओॾी महिल आरसी ॾिस मुंहुं क्रोधी जो मुंहुं पाण खे न वणे थी पंहिंजो मुंहुं ॾिसजे त शांती मिलंदी पर ॿियो कोई क्रोध करे आरसी ॾेखारींदुसि भञी छॾींदे क्रोध अचे ओॾी महिल ॿियो को उपाउ साईं के हा क्रोध अचे ओॾी महिल छा कजे कि पाणी ढुक पीजे क्रोध अचे ओॾी महिल हथनि जूं आङुरियूं तिरियुनि खे लॻनि अहिड़े नमूने मुठियूं बंदि कजनि जंहिंजे मथां क्रोध थो अचे वीचार कजे कि उन जी जॻह ते मां हुजां ऐं मुंहिंजी बुद्धि अहिड़ी हुजे त मां छा करियां था जयराम जी की सम्झो ससु ते क्रोध आयो नुंहं ते आयो पुट ते आयो पाड़ो वारे ते आयो फलाणे ते आयो उन ते आयो पर उन जी जॻह ते मां हुजां ऐं मुंहिंजो अकुल अहिड़ो हुजे त मां छा करियां भाई मां बि उहे करियां हू भुल हू करे तपी मरां मां रच ॾेसि ॿाहिरि वटि हा ॿाहिरां भले फुकारो हणिजे पर अंदरां पंहिंजी दिलि न तपाइजे दाल बिगड़ गई तो कुछ नहीं चाय बिगड़ी तो कुछ नहीं रुपया बिगड़ा तो कुछ नहीं लेकिन तू अपना दिल मत बिगाड़ना दिल में दिलबर परमात्मा खुद रहता है उसका जतन करना पंहिंजी दिल खे संभाल जाना आत्मोपमैन सर्वत्र समम पश्यति यो अर्जुना सुखम वा यदि वा दुखम स योगी परमो मता सुख जो प्रसंग अची वञे सुख जूं शयूं अची वञनि सुखी ज़िंदगी अची वञे तॾहिं बि हुनखे चिपकजा न ये वञण वारा कहिड़ा बि साधन ही शरीर बि वञण वारो त ॿियूं शयूं वरी सदाई संभाले रखंदे जा पाण मुसाफ़िर संसार धर्मशाला आहे सुख खे ॾिसी चिपक न ऐं दुख खे ॾिसी दॿजी न वञ डप न कर सुख जो सदुपयोग कर दुख जो सदुपयोग कर दुख जो सदुपयोग कंदे त दुख हरि श्री हरि परमात्मा जो अनुभव थींदो सुख जो सदुपयोग कंदे त सुख स्वरूप पंहिंजो आत्मा ज्योति स्वरूप जगमगाइण लॻंदी असां सुख में बि था फासूं ऐं दुख में बि था फासूं सुख जा बि भोगता था थियूं दुख जा बि भोगता था थियूं तंहिंजे करे असांजी सभु कुझु हूंदे बि कुझु न कुझु दुख लॻो पियो आहे को पैसनि जे करे दुखी आहे त कोई पैसनि जी सेटिंग करण जे लाइ दुखी आहे कोई पैसनि जे करे दुखी आहे कोई ग़रीबी आहे पैसा न आहिनि तॾहिं दुखी आहे त कंहिं वटि पैसा आहिनि शेयर बाज़ार में हलिया विया आहिनि तॾहिं दुखी आहे जयराम जी को ज़ाल कान्हे तॾहिं दुखी आहे त को वरी ज़ाल जे स्वभाव सां ई दुखी आहे कंहिंखे घोटु कोन्हे तॾहिं दुखी आहे पर कंहिंखे को वरी घोट सां ई दुखी आहे कंहिंखे ॿार कोन्हनि तॾहिं दुखी आहे त को वरी ॿारनि जे करे ई दुखी आहिनि कंहिंखे पाड़े वारा कोन्हनि तॾहिं दुखी आहे त को वरी पाड़े वारनि सां ई दुखी आहे नानक दुखिया सब संसार सुखी बसे मिस्कीना जिन नाम आधार गीता में चला कि भगवान की शरण लेनी चाहिए बात तो ठीक है लेकिन भगवान की शरण का मतलब क्या ईश्वर की शरण लेनी चाहिए ईश्वर भी कहते सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रजः चलो ईश्वर की शरण ले ले तो क्या मंदिर में बैठ जाएं और भगवान के पैर पकड़ के बैठना ईश्वर की शरण है जहाँ आयो लाल झूले लाल असी निमाणा है बन्याणा दूल्हा तुझे दरत विकाणा
करी भलायूं भाल आयो लाल झूलेलाल आयो लाल झूलेलाल जोतन वारो आयो लाल पल्ले वारो आयो लाल माउ चए थी पुट खे गायो पंजड़ा जयराम जी के छा इहा भगवान जी शरण आहे छेर पाइजे जामू पाइजे कि छेर छिमकाइजे कीअं रिझाया तोखे कीअं परचाया हो सजन भगवान की शरण का मतलब क्या भगवान की शरण तो हम जाए तो क्या घर में पूजा रूम में बैठे रहें भगवान की शरण है या साधु हो जाना भगवान की शरण है या गृहस्थी के मोह माया में रहना भगवान की शरण है माई बन जाना भगवान की शरण है या मावा रहना भगवान की शरण है दादा भगवान जी की शरण ले लेकिन क्या भगवान की शरण का मतलब क्या संत एकनाथ महाराज के चित्त में ये सवाल उठता रहा माझ्या विठ्ठला में काय करूं तुमची शरण कुटिया आहे तुझी शरण किथे आहे मुंहिंजा मिठा तू ही ॿुधाए जिन खोजा तिन पाया ओ खोजते खोजते संत तुकाराम महाराज खोजते खोजते खोजत खोजत कबीरो गयो हेराए खोजिंदे 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 महाराज तुंहिंजी शरण किथे आहे खोजिंदे 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 मन शांत थियो अंदरां आवाज आयो कि जितां मन जो वीचार उठे तो उतां उहा ही मुंहिंजी शरण आहे जेकी बि परिस्थिति अचे उन मन तूं साखी स्वरूप मन तूं ज्योति स्वरूप अपना मूल पिछां दुख आयो त ॾिस भाई दुख आयो शरीर खे दुख आयो या मन खे दुख आयो या बुद्धि में दुख आयो बुद्धि बदलजे थी मन बदलजे थो शरीर बदलजे थो पर उनखे ॾिसण वारो उहो साखी स्वरूप नंढा हुआसीं निकर पाईंदासीं सम्झंदासीं मां पहिरियों पास थी वञा हा बस ॼण त उहो हो पास थी वियासीं ॿियो नंबर पास थियासीं हाणे ॿिए क्लास में वरी ॿियो नंबर या पहिरियों नंबर अटुपा ॾिनासीं मां पास थी अमा मां पास थी अमा मां पास थिया अरे वाह पुट अमा मां ॾिस चॉकलेट कीअं थो खाऊं जेसीं अमा वाह वाह न चए तेसीं अमा जो रहो न छॾे अरे वाह पुट वाह उहे ॾींहं उहा बुद्धि उहो अकुल बि बदिलजी वियो उहो शरीर बि बदिलजी वियो उहे चॉकलेट खाइण जी एक्टिंग बि बदिलजी वई जयराम जी पर मां नंढे हूंदे ईअं कंदो हुअसि मां नंढे हूंदे हीअं कंदो हुउसि त नंढे हूंदे जो शरीर कोन्हे नंढे हूंदे जो मन कोन्हे नंढे हूंदे जी बुद्धि कान्हे पर ॾिसण वारो तूं ताईं मुंहिंजा मिठा मन तूं ज्योति स्वरूप पाण खे सुञाण मुंहिंजा अदा अहिड़े नमूने जॾहिं बीमारी अचे त पाण खे बीमार अल्लाह मरीज़ बुखार मथे में सूर अल्लाह मां बीमार आहियां हार्ट में ही आहे मूंखे ही आहे मां बीमार आहियां करे पाण खे दॿाए न बीमारी थी त हथ खे थी पेर खे थी शरीर खे थी तोखे कान थी थिए जीअं डुक पाइबो आहे न त कुतो पुठियां भौंके उथी बीह रहे कुते जे साम्हूं अखियूं ॾेखारे त भौंकण वारे कुते जो पुछ दॿजी वेंदो पर जे कुतो भौंके डिॼी डोड़ पाए त कुतो त छा पर कुते जी ज़ाल ऐं हुनजा ॿार बच्चा बि पुठियां ईंदा अहिड़े नमूने दुख या बीमारी अचे घबराइजी वए त पोइ दुख बीमारी चिंता मथे ते चढ़ी वेंदी दुख आयो त आयो सुख आयो त आयो ये सब अचण वञण वारा ने यार मां अपने आप सिंधियुनि में अकुल सिंधु नदी जो पाणी पीतल हो सिंधु नदी जे किनारे वेदन जो पुल थो थियो सिंधु नदी जे किनारे ऋषिनि मुनिनि जो ज्ञान सिंधियुनि खे मिलियो केड़ो भी दुख आए तो ना घबराना सुख आए तो फूल न जाना हंसी हंसी दुख सहना रे बंदे उसी रंग में रहना जिस रंग में परमेश्वर आहे उन मतलब ये ना तो भाई कुकड़ी सुकड़ी ढिजंदा रहूं माण्हुनि जूं मारूं खाईंदा रहूं उन जो मतलब ईअं बि कोन्हे पर दुख खां दबजिजे न अंदर ऐं सुख में चिपकजे न तो तव्हांजी आत्मशक्ति जो विकास थींदो त अहिड़ो हिकिड़ो सियाणो सिंधी वियो उन जो यार हो जुनेद हाई स्कूल में गॾु पढ़िया आहियूं 2-3 साल थी विया मिलिया कोन वञासीं जरा ॼट किथे थो रहे जांच कई वियो जुनेद जे घर त जोणस चयो वियो आहे भई
सत्संग ॿुधण, क़ुरान जूं आयातूं ॿुधाइण वारो हिकिड़ो मुला आयो आहे, उनजो ॿुधण वियो, सिंधी वियो ॿाहिरि बि मस्जिद जे ॿुधई तो वो जट हरण पियो चाहे, खुदा की खुदाई कोई नहीं जानता, खुदा की खुदाई कोई नहीं जानता। सिंधी चयो हाँ कोई नहीं जानता, कोई नहीं जानता करे माण्हुनि जी दिलि खे हिम्मत ॾे। धर्म त हिम्मत थो ॾे, धर्म त धीरज थो ॾे, धर्म त शक्ति थो ॾे, धर्म त आत्म प्रेम थो ॾे। ई बिना छा पियो चए। हू जॾहिं प्रवचन पूरो थियो त चई भाई मुला खुदा जी खुदाई कोई नहीं जानता, ऐसा करके मनोबल गिराना क्यों? बोले सिंध तुम जानता है खुदा की खुदाई? कि हाँ जानता। तो लगी शर्त 100 रुपए की, जो लगी हलंदे हलंदे हल मां ॾेखारियां खुदा जी खुदाई। हलंदे हलंदे सिंधु नदी जे किनारे जट खे वठी आयो, मुला खे वठी आयो, उन ॿिया साथी वठी आयो। चई हीअ आहे खुदा जी खुदाई। चई ये नदी खुदा जी खुदाई है? चई खुदा जी खुदाई न छा तुंहिंजे पीउ जी खुदाई लाइ, तुंहिंजे पीउ जी या मुंहिंजे पीउ जी खुदाई लाइ? ये खुदा जी खुदाई है, ईश्वर जी लीला है। खुदा कहो ईश्वर कहो एक ही तो है। हाँ मुला चयो भई त सिंधी मुंहिंजो नक कटे वई, 100 रुपया वठी वियो। चई चङो ॿिए जुमे ते अचिजांइ। सिंधी चयो बिल्कुलु, तो जहिड़ा मिलंदा पाण ईंदुसि। ॿियो जुमो थियो, झटि पंहिंजो प्रवचन पियो करे। इंसान के मन की बात कोई नहीं जानता है, इंसान के दिल की बात कोई नहीं जानता है। आसमान में तारे कितने हैं कोई नहीं जानता है, धरती का बीच कहाँ है कोई नहीं जानता है। सिंधी खे थियो क्या धर्म तो ज्ञान बढ़ाता है, कोई नहीं जानता है, कोई नहीं जानता करके अपने को गिराने की तो बात नहीं। जैसे सिंधी तुम जानता है कि हम जानते हैं। इंसान के मन की बात तुम जानता है? बोले हाँ जानते। सिंधी अगले जुम्मे 100 रुपया हमारे से जीत गया, अब 200 की शर्त लगेगी। सिंधी चे तो यार 400 की लगा लेनी वरे यार, डिजदा क्यों है? तो इंसान के मन की बात जानता है कि हाँ जानता। मुला चो लगी 400 की, सिंधी चो लगी। मुला चो तो भाई लगी, लेकिन मेरे मन की बात तुम बताओ। सिंधी चो हाँ बताऊंगा। मुला चयो हूँ ॼाणंदो त कोन हुजे, जे सच बि ॼाणंदो त मां मुकरजी वेंदुसि। मां चवंदुसि न इहे मुंहिंजे मन जी ॻाल्हि आहे कान। अॼु सिंधी पक फाथो, पर सिंधी बि ब्रह्मज्ञानी गुरु जो चेलो हो, जयराम जी की। चए अच्छा मुंहिंजे मन जी बात ॻाल्हि ॼाणी तोखे? हा ॼाणा थो। त ॿुधाए मुंहिंजे मन जी ॻाल्हि छा आहे? चई हिकु न चई सै जी शर्त आहे त 4 ॿुधाईंदो साईं। ॿुधाए जट खे पक थी त भई हाँ न 400 सिंधीअ खां इहे आया। उन ॾींहुं त खटी विया, अॼु हाराए वेंदो। ॿुधाए मुंहिंजे मन जी ॻाल्हि कहिड़ी? मुंहिंजे मन जी काई बि ॻाल्हि ॿुधाए। सिंधी चयो तुंहिंजे मन में कॾहिं बि ईअं नथो अचे कि हिन रियासत जो राजा मरी वञे, राजा झटि मरे, अहिड़ो तूं कॾहिं बि कोन थो दुआ करे। राजा जो ख़ैर हुजे, प्रजा जो ख़ैर हुजे, या तुंहिंजे मन जी ॻाल्हि आहे। राजा झटि मरे ईअं तूं कॾहिं बि कोन थो चई, न तूं को कॾहिं बंदगी थो करी, प्रार्थना थो करी। जे सचमुच इहा ॻाल्हि मुंहिंजी कूड़ी हुजे, ॿियो कुझु सोचींदो हुजे त मां हींअर ई CID वारनि खे घुरायां, राजा जे माण्हुनि खे घुरायां। हाणे झटि फिरे त कीअं फिरे? फिरे त वरी मुसीबत, न फिरे त हाराइणो थो पए। ठीकु आहे, इहा ॻाल्हि त ठीकु आहे। ॿी ॻाल्हि, तूं ईअं न कॾहिं नथो चाहीं कि मूं वटि जेके अचनि था उहे दोज़ख में पवनि। न, जेके अचनि था उहे नेक इंसान थियनि, उन्हनि खे बिस्त मिले। जे तूं ईअं न मञींदो हुजे, दोज़ख सोचींदो हुजे त मां हिननि सत्संगियुनि खे ॿुधायां, न त सत्संगी खिलाफ़ थी पवंदा। भई इहा ॻाल्हि बि सची। टी ॻाल्हि, तूं ईअं बि चाहीं थो कि मुंहिंजे मरण खां पोइ बि माण्हू नेकीअ ते हलंदा रहनि, जेको मुंहिंजो ॿुधो अथनि आया तूं उन ते हलंदा रहनि। ईअं न त भई मां मरी वञा ऐं ही सभु गंदे रस्ते हलिया वञनि। चओ हाणे हू कूड़ ॻाल्हाए त किथे ॻाल्हाए, सिंधी त सभु पासा ॿधी छॾियसि। चौथी ॻाल्हि इहा आहे कि तूं इहो बि चाहीं थो कि मां जेसीं जीअरो आहियां तेसीं मुंहिंजे जामे ते दाग़ न लॻे। अलाह ताला बचाए, कॾहिं मूंखां का ग़लती न थिए। चओ तूं चाहीं थो छा ग़लती थिए? कीअं मञे, कीअं चए?
अच्छा, धरती का बीज तो कोई नहीं जानता है। सिंधी रखियो पैर धरती ते, बोले ये है धरती का बीज। धरती बाल जैसी है, जहां भी पैर रख दो वही धरती का बीज होता है। तो साइंस भी सिद्ध कर रही है, धरती का बीज कोई नहीं जानता है, कोई नहीं जानता। आजकल तो छोटे छोटे बच्चे भी बता देते हैं धरती का बीज कोई नहीं जानता। कैसे? जहां आप खड़े वही धरती का बीज है। वो बाल की जैसे धरती है, जहां आप खड़े वो धरती का बीज। ये आसमान में तारे हैं ऐसा तो कोई नहीं जानता। ये सिंधी चमा जाना तो ये कितने? बोले गाय को बुलाओ। गाय मंगाई गई। बोले गाय के शरीर में जितने बाल है उतने आसमान में तारे। ऐसे कैसे हो सकता है? तुम गण लो, घट वधो जो तो पाण वही था हलो। जट दिना सिंधी के 400 भाई वरी चए तो भाई अगले जुम्मे अच जा सिंधी तो जेड़ो यार मिले तो पहुंचो न अचबो यार। अगले जुम्मे थींदे 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 वो बेचाए आने वाले 6 महीने में कयामत हो जाएगी। इंदड़ 6 महीने में सब मरी चट थी वेंदा। सिंधी चयो भाई कोन थींदी तो सिंधी लगी 500 जी। सिंधी चयो तो यार 1000 जी लगाए न। जे लगी 1000 जी। जे सिंधी पो तूं अची न, तुंहिंजो जामिन केर के? मुंहिंजो जामिन ई जुनेद यार मुंहिंजो। जुनेद चए थो सिंधी हाणे छॾ जा 1000 रुपया वेंदे। सिंधी चए थो भेण जटिया पुट तूं जामिन त पओ, 1000 वेंदा छा जा? मां पंहिंजो दुकान आहे, मुंहिंजो बनी आहे, मुंहिंजूं मेयूं ठही उहो खणी वञा, तूं हा त चओ। जीअं 1000 रुपया विञाईंदे सिंधी? अरे कोन विञाईंदुसि। जे क़यामत थी सभई मरी वेंदा त ही वठंदो केरु? हड़ई मरी वेंदा त वठण वारो जीअर रहंदो छा? क़यामत में त हड़ई सफ़ाई थींदी त 1000 त ॾियणो ई कोन पवंदो। ऐं जे न थी त 1000 सिधो साम्हूं लॻो पिया आहे। सिंधीअ जो धंधो तूं नथो सम्झे? हथे खाली धंधो तो सुठो मिले यार। हा चओ तूं। जुनेद जामिन पियो। 6 महीना थिया, 6.5 महीना थिया। सिंधी चए थो राम राम। मुला चए थो भाई वठ 1000 ॿीहर हाणे मूं तो बा कई। सिंधी 1500 थिया, 750 जुनेद तूं वठ, 750 मां भंडारो तो करियां। जुनेद चयो मां वठां त मूंखे मुंहिंजी जाती मां ॿाहिरि कढी छॾींदा। चङो मां भाभीअ खे तुंहिंजी ज़ाल खे चूड़ा बूड़ा ठाराए थो ॾियां। वो 750 उन ज़माने में 10 तोला सोन, 7.5 सम्झो 10 तोला सोन, 5 चूड़ा ॼटाणी पाए। ए ॼटाणी कीअं भई छिमकाई चूड़ा थे? मुंहिंजे सिंधी भाउ जो अकुल जयराम जी की, मुंहिंजे सिंधी भाउ जो शास्त्र ज्ञान ब्रह्म ज्ञान। 750 ॿिया थोड़ा पंहिंजा विझी सिंधु नदीअ किनारे भंडारो करे आयो लाल मिड़ई कयो झूले।